नाज़रीन मेहर मामा सां ख़बर शेयर कंदा हलूं। गुज़िरियल शाम इंडस हाईवे ते धरणे जो केस 45 माण्हुनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। केस में 18 सुञातल ऐं 27 अणसुञातल माण्हुनि खे नामज़द कयो वियो आहे। अहम ख़बर आहे, अवां सां मेहर मां शेयर कंदा हलूं। गुज़िरियल शाम इंडस हाईवे ते धरणे जो केस 45 माण्हुनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। केस में 18 सुञातल ऐं 27 अणसुञातल माण्हुनि खे नामज़द कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, अवां खे अपडेट कंदा हलूं। मेहर मां गुज़िरियल शाम इंडस हाईवे ते धरणे जो केस 45 माण्हुनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं मंज़ूर महेसर खां। जी मंज़ूर, आगाही ॾिजो। जी, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल शाम मेहर में पीपी जे साबिक़ा ज़िले अॻवान परवेज़ पंवर ते गैर क़ानूनी पिस्टल रखण जो केस दाख़िल करण खां पोइ पंवर बिरादरी पारां इंडस हाईवे ते 6 कलाक धरणो ऐं इंडस हाईवे बंदि करण खां पोइ मेहर जी बी सेक्शन पुलिस मुज़ाहिरीन ते 45 खां वधीक मुज़ाहिरनि ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। मेहर जे बी सेक्शन थाणे ते सरकार पारां एएसआई सिकंदर जदो जी फ़रियाद ते 18 सुञातल ऐं 27 अणसुञातल माण्हुनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे उन में दहशतगर्दी एक्ट वारा कलम शामिल किया विया आहिनि। जॾहिं त मेहर पुलिस पारां मुज़ाहिरनि खे केस में ॾेखारियल मुज़ाहिरनि खे गिरफ़्तार करण लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा पुल जारी आहिनि। जी, महिरबानी मुंहिंजी अपडेट करण लाइ।